नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट शहर अंदर वधंदड़ बदमनी क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाण जो थियल चाॿी चोरन खिलाफ क़ौमी अवामी तहरीक पारां सज्जाद बिरोही, फिदा हुसैन, मोहम्मदानी रहमतुल्लाह छजण ऐं ॿिनि जी अॻवाणी में ए सेक्शन थाणे जे गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंधकोट शहर अंदर चाॿी चोरन ऋण ॿारे छॾी है। 1 महीने अंदर 100 खां वधीक मोटरसाइकिलूं चाॿी चोर काए फरार थी विया आहिनि। कंधकोट सालदार तोड़े भरपासे वारे इलाइक़े में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। हर रोज़ हिक न हिक शहरी जी मोटरसाइकिल चोरी थी वञे थी। पुलिस चाॿी चोरनि खे रोकण लाइ का बि उपा न वरिता विया आहिनि। हिननि एसएसपी कश्मीर एक्ट कंधकोट अमजद अली शेख ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो त नोटिस वठी चाॿी चोरनि खे गिरफ़्तार करे हिननि जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो तहरीक वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।